बाली अकबर ए बाइको मिनट बीत सही मां समझा तो अज यार तू मां गरीब जो सिर जरूर खणाईंदे। अरे रमू हिते पंहिंजो तर आहे, हिते केर भी असांजे वार जो भी नालो नथो वठी सके। ओ बाबा अली अकबर थोड़ो समझ इन वक्त कमाल खान वारा पंहिंजे होश खां निकतल आहिनि। जेकर हिते आया न तो उन्हनि खे मुंहुं ॾेई वठंदासीं। अब्बा ॾुखिया पइजी वेंदा, इन करे मां तूं चवां तरी साइडड़ी ते वेहूं। घबराए न रमू, हल दली चांहि पियूं, हिते हू कॾहिं भी न ईंदा। अली अकबर भली पंहिंजो शौक़ पूरो कर, पर मुंहिंजा बाबला अली अकबर थोड़ो साइडड़ी सां वेझे। अब्बा हल भंग में रंग मिलाइण जो को मौको ही नथो मिले। तकड़ न कर दा, तकड़ न कर। तुझी ने तकड़ जे करे असां वरी के मुसीबत में न पइजी वञा। मुसीबत असां ते न, असांजे दुश्मनन ते ईंदी, असांजे दुश्मनन ते। तव्हांजे दुश्मनन जो को जुगो सड़े जुगो, पर ॻाल्हि तो ॿुध, पर पंहिंजी वफ़ादार नौकरियाणी जी सार संभाल तो लंदा कयो न। तोखे खुश कंदम माई, खुश कंदम, पर तोखे एतिरो मिलंदो तो तू कॾहिं सोचो भी न हुयो। माई जन्नत दुआ कर त भंग में रंग मिलाइण में कामयाब मुझू तो दुआऊं भी तव्हां लाइ आहिनि ऐं ख़िदमतूं उहे भी तव्हां लाइ, पर बस हिन बंदी खे कॾहिं विसारजो न। चलो इन निभागे रमू जी खबर पई याद? बाबा साईं मां समझा तो त रमू हीअ जुई छॾे हली वियो आहे। इन करे चवां थो त हिन खे हर हालत में हथ करणो आहे ऐं ख़ानून जे कंहिं भी दोस्त खे जीअरो न अचणो। जीअं ख़बर पई राज खे त मूसा खान जो वे कारीगर ते पेर आहे, कारीगर ते पेर। रुस्तम खान जे करे मुंहिंजी सलाह वठी न खान जो पीछो कर छॾे। मां कमाल खान जे पुठियां आहियां, मूंखे सिर खणो आहे त कमाल खान जो। खान सां पंहिंजो छा वञे? जेकॾहिं इहा ॻाल्हि पकी आहे कमाल खान वारा दरिया पार करे विया आहिनि त ज़रूर ओॾो वापसि मोटंदा। मजो हिते वेही इंतज़ार करण खां बहितर आहे त असां बि हुनजे पुठियां रहूं। ठीकु आहे यार, पोइ तुंहिंजी मर्ज़ी, जीअं तुंहिंजी सलाह। सलाह कहिड़ी, मूं त फ़ैसिलो करे छॾियो आहे। हलूं था पुठियों, जिते भी मिलियो उते ही कच्चे में कबर खोटींदोसांसि। बस खान आखिर असां केतिरो बचे? मूंखे नथो लॻे त असां बाबा ऐं अदावन खां बचगरण में कामयाब थींदासीं। महाराज जो भाउ मूंखे कुझु बि करे कोन सघंदो। मां त सिर्फ़ तोखे पाण खे उन्हनि खां बचाईंदो रहां थो, पर जेकॾहिं मूं मोट कई त मुंहिंजे पोयां ईंदड़नि खे पंहिंजे घर जो बि उन्हनि खे रस्तो हथ कोन ईंदो। हा आखिर तू केतिरो रोकींदे पाण खे? इहा ई मुंहिंजी कोशिश हूंदी त उन्हनि जे मथां मुंहिंजो हीउ हथियार सिधो न थिए, हू मुड़ी वञनि न त। न तू ईअं न कंदे। मारा सिर्फ़ तुंहिंजे करे मां कमाल खान जे मथां हमलो नथो कयां, पाण खे उन्हनि खां बचाईंदो रहां थो। अला कंदो उन्हनि खां हमेशा जे लाइ दूर हलिया वेंदासीं। सिर्फ़ दुआ कर कह ज़मीन जो सौदो थिए। छा था सम्झो त कंहिं तरफ़ निकिरी वियो हूंदो? अञा घणो परे न निकितो हूंदो। हिन तर में कहिड़ा कहिड़ा ॻोठ आहिनि? 5-6 ॻोठ हिन देह में आहिनि। सुबुह जो असां मां सभु अलॻि अलॻि थी हिन ॻोठनि जो रुख करणो आहे। ऐं जंहिंखे जिते बि ॼाण मिले उहो ॿियनि खे ॼाण ॾे। जेसि ताईं सभु गॾिजी त का ॼाण न मिलंदी। सिर्फ़ हिकु चकर आम्हूं साम्हूं थियूं, पोइ बची न निकिरी सघंदो। असांजे पहुचण खां पहिरियां ई हुन वटि इतला पहुची वञे थो। इहो आख़िर केतिरो असां गले कंदो? पर हाणे हुनखे एतिरी मोहलत न ॾींदासीं। जेसि ताईं असांजे घेरे में न ईंदो तेसि ताईं बचंदो रहंदो, पर हिन चकरनि खे बचण जी मोहलत न ॾींदासीं। बस दुआ कयो त हिन चकर ख़बर पइजी वञे त पोइ मां हुनखे ॿुधाईंदुसि त कमाल खान जी इज़त में हथ विझण जो अंजाम छा थींदो आहे। अम्मा मूंखे हिते अलाए छो खौफ थियण लॻो। अरे अम्मा ख़ैर करो, घर में कहिड़ो खौफ, हिते छाजो खौफ आहे तोखे? रात भी मां हिते वेठी हुअसि, अजीब गरीब पाशा नज़र पिया अचनि।
पाछा अम्मा किथे ते भूत तो नथो रहे। खैरा जेसरा दे खैर हो जेड़ी अमर इने डायण सकीना को सवा बियो केड़ो भूत थी सके तो। यकीन कर अम्मा मां कूड़ कान थी गलाया। खैरा जेसरा दे खैर हो जे अमर तोखे इहा जन्नत दे ए डायण सकीना दे जाण जी कोशिश क्यों करने। अदी वो तू अकेली ते छोती वई तोखे चवां थी त तो टाइम ना आए हुंदो। ठीक है जेसी ताई दिलावर अचे मां तो सा गड हिते हुंदस। खैरा जिसरा दे खैर हो जेड़ी अमर तू भूत जिन जी गाल न कर। जेसी ताई मुंजे समझ में गाल अचे थी ना त यो सजो कम इने निभागी जनीअ जो आ। पर मां मासी जन्नत ये असा छो कंदी। हां मां चाची जन्नत मूसा कदे भी कान कंदी। खैरा जिसरा दे खैर हो जेड़ी अमर इहा जनी पैसे जे एवज सब कुछ करे सके थी। तोखे हिते जिन भूत जो भाव न होण घुर्जे। तोखे भाव होण घुर्जे त इने डायण जनीअ जो। मासी अड़ी हुई तो कोन। खैरा जिसरा दे खैर हुजे मड़े माण्हू फिरंदे देरी नाहे लगंदी। इने करे हर माण्हू ते नजर हुअण घुर्जे पोई माण्हू पाण खे बदनामीअ खां बचाए सघंदो। अल्लाह खैर कंदो अम्मा या बदनामी जी गाल न कर। खैरा जिसरा दे खैर हुजे जैसी ताई खैरा जिसरा दे खैर आ तोखे कुछ कोन थींदो। बस रुगो तू दुआ कर त खैरा जिसरा जो खैर हुजे। गाड़ी में पीछे क्यों? असां भी अचूं।